हुसैन जिंदाबाद, अली का राज दुलारा हुसैन जिंदाबाद, लगाए जाओ ये नारा हुसैन जिंदाबाद। और मुफ्तियाने दहर से ये कहती है करबला, अज जे मुल्ला मौलवी के करबला में आवाज आ तो मुफ्तियाने दहर से ये कहती है करबला, जिक्र उसका बिदअत जो जीरा सिखा गया। अरे तुमसे तो एक बाबरी मस्जिद न बच सकी, मेरा हुसैन पूरी शरीयत बचा गए। और केवला साईं जे खिताब खास नूरानी रूहानी खिताब का अव्वल मुझे पाक मुर्शिदन करीम जे के शाम जो साहिबजादा वनी पंहिंजे बाबा साईं कंबर वारे साईं के बुधाए ने तज़िल्ला जमाबाद में बाबे अली जा गुलाम मौजूद है। मन कुंतुम मौला, मन कुंतुम मौला, मेरे नबी ने बोला मैं जिसका मौला है उसका मौला, सिद्दीक का मौला, सिद्दीक का मौला, फारूक का मौला, उस्मान का मौला, हसनैन का मौला, मेरे पीर का मौला, मेरे पीर का नारा अली अली। उन विरद सा इस्तकबाल कंदा से इए ना सबई उठी भी करे, हथ मथे करे, सबई उठी इस्तकबाल करो। हैदर 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 हैदर, ये जान हमारी कर्ज अली, ये जान हमारी कर्ज अली, ये जान तो हमने देनी है। तुम कितने हुसैनी मारोगे, ये सारी कौम हुसैनी है। हैदर हैदर हैदर, हाथ बुलंद करे, हैदर 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 हैदर। इश्क मोहब्बत सा अब थक जी तन पे आयो ना, अञा मंजिल अगते आ, अञा मैदान अगते आ, असां जो काफिलो अञा अगते आ। उन काफिले जो सरवान सोनो सैयद नसरुल्लाह शाह हमारे आगे खिताब लाजवाब चौ सुभान अल्लाह। शमशीर हैदर करार, सोने अली जी तलवार, शमशीर हैदर करार, फखरे अहले सुन्नत, फखरे हुसैनियत, शेर हुसैनियत। किबला से खिताब फरमाया सभी अदब व एहतराम सा वही रहो। दुरूद शरीफ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला
सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ला तजअलू दुआ अर्रसूल बैनकुम कद्दुआए बअदकुम बअदा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैन वस्सक़लैन वल फ़रीक़ैन मिन उर्बिन व मिन अजमी। हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिम मिनल अहवालि मुक़तहिमी। की मेरे आका से वफ़ा, की मेरे आका से वफ़ा, तूने तो हम तेरे हैं। ये जहां चीज़ है क्या, लोहो कलम तेरे हैं। या रसूल अल्लाह के नारे से, या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है। जिसने भी ये नारा लगाया उसका बेड़ा पार है। या रसूल अल्लाह के नारे से, या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है। हमने ये नारा लगाया हमारा बेड़ा पार है। तंजीम इस्लाहुल फुकरा हुसैनिया नक्शबंदिया गोठ आबाद जे ज़ेर एहतमाम अज़ीमुश्शान जलसा अज़मत मुस्तफ़ा व शान अहल बैत जे इनकाते मां तमाम हुसैनी फुकरा हिन गोठ वारन के दिल जी गहरायुनि सां मुबारक थो ॾियां। अल्हम्दुलिल्लाह
इन महफिल में मुखे इश्क जी तड़प भी नजर अची रही है, त इश्क जी खामोशी भी नजर अची रही है। ये महसूस ही न तो थे त हिन महफिल में बज़ाहिर असां तव्हांजा कामिल अकमल मुर्शिद मौजूद नाहिन, बल्कि मां जेको महसूस करे रहियो आहियां हिक हिक गुलाम मां मुर्शिद हुसैन जी रूहानियत महसूस करे रहियो आहियां। वो गोट आबाद है जै रस्ते सां असां तव्हांजा कामिल अकमल मुर्शिद अचन पिया। दुश्मनान इस्लाम कोशिश करे बम धमाके जरिए आशिकान मुस्तफा जा कदम पोइते करण की कोशिश क्यों, पर उन्हनि गुस्ताखन खिनज़ीरन के मुझो जवाब है असां उहे गुलामाने रसूल आहियूं, असां उहे मौला अली मुश्किल कुशा जा सच्चा गुलाम आहियूं, असां सच्चा हैदरी हुसैनी आहियूं, असां बमन गोलन को ॾियण वारा न आहियूं, असां ते गोलियूं वसंदियूं पोइ बि असांजी दिलि मां ज़बान मां इहो विर्द इहा निदा जारी हूंदी या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। उन्हनि खे मां ॿुधाइण थो चाहियां तव्हांजे बमन गोलन को ॾियण वारा न आहियूं, गुलामान मोहम्मद जान देने से नहीं डरते, ये सर कट जाए या रह जाए परवाह नहीं करते। ऐं मां दुनिया वारनि खे ॿुधाइण थो चाहियां, दुनिया वारो खबरदार असां उहे मौला अली मुश्किल कुशा जा सच्चा गुलाम आहियूं, करबला वारे हुसैन जा सच्चा गुलाम आहियूं, असां जो हर मैदान में कदम पोइते नहूदान, हर मैदान में कदम हर वक्त हर दम अगे हूंदा बाबा से बुलंद चओ नारे तकबीर चओ अल्लाहु अकबर, चओ अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, बाबा से बुलंद चओ अल्लाहु अकबर। मां उन्हनि इस्लाम जे दुश्मन खे ॿुधाइण चाहियां थो अगर अल्लाह जी तौहीद ते मसलो थींदो, अल्लाह जी तौहीद ते मसलो थींदो त असां जा कदम पोइते न हूंदा, हर मैदान में अॻिते हूंदा। अगर सरकार जी नामूस इज्जत अज़मत ते मसलो थींदो असां जा कदम पोइते न हूंदा, हर वक्त हर दम अॻिते हूंदा। अगर सहाबा कराम सरकार जे आल बैत अतहार जी इज्जत अज़मत ते मसलो थींदो असां सुन्नन हुसैन जा कदम पोइते न हूंदा, हर दम हर वक्त हर मैदान में अॻिते हूंदा। हुसैनियत हुसैनियत शेर हुसैनियत यजीदियत। बम धमाके करण वारनि सोचो त मुर्शिद हुसैन कंबर वारो पंहिंजे घर में वेही रहंदो त उन्हनि खे मां जवाब ॾियण चाहियां थो त मुर्शिद करीम असां हर मैदान में हाज़िर आहियूं। अगर तव्हांखे अचणो आहे त साम्हूं अचो। मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां जेके मौला अली जा बचड़ा हूंदा जंहिं
जिस्म में मौला अली जो सच्चो खून हूंदो आहे उन्हनि जा कदम पंहिंजे नाने नबी बाबे अली जहिड़ा पोइते न हूंदा आहिनि हर वक़्तु हर दम अॻिते ई अॻिते हूंदा न तुंहिंजूं धमकियूं न तुंहिंजूं धमकियूं असांजे कदमनि खे पोइते करे सघनि थियूं न तुंहिंजा बम न तुंहिंजूं गोलियूं न तुंहिंजूं गिलेशनियूं न तुंहिंजा मिसाइल असांजे कदमनि खे पोइते करे सघनि था जाथे मोहम्मद अरबी जा गुलाम चाहिदान जे मैदान में अचणु चाहिदा सरकार जी नज़र सां उन मैदान में पहुची वेंदा हिते त हिकु शफीक अहमद असांजो प्यारो बिरादर सरकार जे शान इज्जत अज़मत कुर्बान थियो पर हिते हजार नसरुल्लाह हुजन खुदा जो कसम सरकार जे जेकी कदमनि खे मिट्टी लगे उन्हनि तां बि असांजो खून कुर्बानी तू छा थो समझे त मां बम धमाको करे तमा सैयदन जे कदमन खे पोइते कदम अरे मलून तुंहिंजो पीउ यज़ीद इमाम हुसैन आली मकाम खे पोइते करे सघियो जो असां इमाम हुसैन जे गुलामन खे तू पोइते करे सघंदे अरे तुंहिंजे ॾाॾे खे बि ताक़त न आहे जो सैयद आले रसूल खे तू पोइते करे सघे तू पाण पोइते थी वेंदे इंशाअल्लाह सैयदन आले रसूल जा कदम हर वक्त हर मैदान में अॻिते ई अॻिते हूंदा सुभान अल्लाह बेशक मुर्दाबाद शेर यो भी ॿुधो असां में वो खून ही न है असां में न खारजियत असां में न राफ़ियत असां जहिड़ा अंदर में आयूं खुदा जो कसम ओड़ा ॿार है न असां में खुशामद मूंखे त खुशामद करण ईंदी न मुर्शिदन करीमन अहिड़ा सबक ई न ॾिना खुशामद वारा जो कंहिंजे आॾो झुकियो असां झुकंदा आहियूं त सिर्फ़ अल्लाह जे आॾो झुकंदा आहियूं कंहिंजे आॾो झुकंदा आहियूं जो अल्लाह जे आॾो झुकंदा आहियूं ऐं पंहिंजी दिल मोहम्मद अरबी जे आॾो झुकाए छॾी आहे क़यामत ताईं मोहम्मद अरबी जे आॾो पंहिंजी दिल झुकियल हूंदी दुनिया भर आला छा समझंदा हूंदा सैयद ऐं टिजण सैयदन खे पंहिंजियूं अमड़ियूं पाक अमड़ियूं टिजण वारियूं लोलियूं न ॾींदियूं आहिनि सैयदन के पंहिंजियूं अमड़ियूं कहिड़ियूं लोलियूं ॾींदियूं आहिनि करबला में कहिड़ियूं लोलियूं हुयूं चओ ला इलाहा बाबा से बुलंद छोलन ला इलाहा इल्लल्लाह इश्क सां चओ मोहब्बत सां चओ हथनि खे परचम बणाए चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा करबला जो मैदान हुयो तीर वसन पिया पोइ बि दिल मां ज़बान मां इहो विर्द जारी हुयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वाह वाह सुभान अल्लाह मुर्शिद करीम जी रूहानियत हिन वक्त तमाम महसूस करे रहियो आहियां उन्हनि महसूस करे रहियो आहियां जंहिंजे क़ल्ब ते दिल ते मुर्शिद
हुसैन जी आंगुर लगल आहे जंहिंमें जो पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद में सचो अक़ीदो आहे हिन वक़्त उन सीने मां उन शख्स मां मुर्शिद हुसैन जी रूहानियत करम फैज़ मां महसूस करे रहियो आहियां जो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा हथखड़ी करे वारा समझदा हूंदा त मुर्शिद हुसैन जी नजर हिन महफिल में कीअं पहुची सके थी दुनिया वारा समझदा हूंदा ये सोचींदा हूंदा पर सरकार जो हर फरमान सच्चो सरकार जो हर फरमान सच्चो सरकार फरमान था इत्तकू फिरासतुल मोमिन फइन्नहु यंजुर बिनूरिल्लाह सरकार फरमायो मोमिन जी ईमान वारे जी फिरासत खां जो मोमिन ईमान वारो ॾिसंदो आहे त अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे जॾहिं मोमिन है सिर्फ मोमिन पक्को ईमान वारो पक्को मोमिन जंहिंजो कामिल अकमल मुर्शिद हुजे जंहिंजे दिल ते कल्ब ते कामिल अकमल मुर्शिद जी आंगुर लॻल हुजे जंहिंजो कामिल पीर हुजे सरकार फरमायो मोमिन जी फिरासत खां ॾिजो मोमिन ॾिसंदो आहे त अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे जॾहिं मोमिन सरकार फरमायो जॾहिं मोमिन ॾिसंदो आहे त अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे त पोइ सरकार जे फरमान मुताबिक़ हिन वक़्त असां तव्हांजा कामिल अकमल मुर्शिद कराची में आहे जॾहिं सरकार जो फरमान आहे मोमिन ॾिसंदो आहे त अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे पोइ यकीनन असां तव्हांजा कामिल अकमल मुर्शिद कराची मां हिकु ग़ुलाम खे ॾिसी बि रहिया आहिनि त हिकु ग़ुलाम जा मुहबत भरिया आवाज़ बि ॿुधी रहिया आहिनि ऐं पंहिंजे ग़ुलामनि खे दुआऊं बि करे रहिया आहिनि या अल्लाह जे कामिल अकमल वलियन जो शान वही रहो खामोश मुख खपे पंहिंजे मौज़ू ते ईंदमि तैयार आहियो बुख त नाहे लगी सब इश्क वारा सब मोहब्बत वारा सब ईमान वारा सब मोहम्मद अरबी वारा सब मौला अली वारा सब इमाम हुसैन करबला वारे जा गुलाम आयो जॾहिं इमाम हुसैन करबला वारे जो गुलाम त पोइ न उन जी परवाह है न बुख जी परवाह आहे सुन्नी माना सबर वारो सुन्नी माना सबर वारो सुन्नी माना बुर्दबार सुन्नी जी माना थो गड़ा सुन्नी माना सुन्नत वारो सुन्नी माना दाढ़ी वारो सुन्नी माना कुरान वारो सुन्नी माना दस्तार वारो सुन्नी माना शरीयत वारो सुन्नी माना सबर वारो सुन्नी माना बुर्दबार सुन्नी माना बहादुर सब तारीफों अल्लाह ताला जे लाइ आहे जेको खालिको मालिक आहे ये असांजो अक़ीदो मता हुआ पार्टी बियो नंबर समझे
असांजो अक़ीदो त सुन्नी तौहीद बयान कंदो आ त हीअं बयान कंदो। सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक़ो मालिक आहे, जेको ख़ालिक़ो मालिक आहे। जो सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ, सब तारीफ़ूं जो अल्लाह ताला जे लाइ जेको ख़ालिक़ो मालिक आहे। इहो बि चवंदा हलो जो अल्लाह हुई महबूद आहे, अल्लाह हुई बाबा से बुलंद हथन के परचम बढ़ायो, अल्लाह हुई महबूद आहे, अल्लाह हुई मक़सूद आहे। इहो बि चओ अल्लाह वहदहू ला शरीक आहे। बाबा से बुलंद चओ अल्लाह हथन के परचम जो अल्लाह वहदहू जो अल्लाह वहदहू ला शरीक आहे। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसाल आहे। तमाम दुरूदो सलाम, तमाम दुरूदो सलाम आका अलैहिस्सलातो वस्सलाम जी ज़ात मुक़द्दसा जे मथे। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन के एडो वडो शान मकाम अता फरमायो आहे। उन शान जो इज़हार अल्लाह ताला पान फरमाए रहियो आहे। अल्लाह ताला उन शान जो इज़हार पान फरमाए रहियो आहे त ही मुंहिंजो हबीब वॾे शान, वॾी इज़्ज़तुन, वॾी अज़मतुन वारो नबी आहे। मुझे हबीब जो शान सब नबियन, तमाम नबियन, तमाम रसूलन खान अफजलो आला बुलंदो बाला। अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खां ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी खे उन जे नाले सां पुकारियो आहे। चार्ज कम अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खां ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी खे उन जे नाले सां पुकारियो आहे। पर जॾहिं आका अलैहिस्सलातो वस्सलाम जो वारो आयो त अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे या अय्युहन नबिय्यु या अय्युहर रसूल फरमाए पुकारियो। त अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे नाले सां पुकारण खां मना फरमाया। अल्लाह ताला पंहिंजे हबीब जो पान अदब सेखारे रहियो। त अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए ला तजअलू दुआ अर रसूल बैनकुम कद्दुआ बादकुम बादा। अल्लाह ताला फरमाए तो ए ईमान वारो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के ये न पुकारियो जीअं अवां हिक ॿिए खे सॾींदा आहियो। अल्लाह ताला शाह फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के मुझे हबीब के ये न पुकारियो जीअं अवां हिक ॿिए खे सॾींदा आहियो। हिन आयत करीमा में अल्लाह ताला पंहिंजे हबीब जी बारगाह में अर्ज़ करण जो तरीक़ो सेखारे रहियो आहे। जागेलो अल्लाह ताला फरमाए थो मुझे हबीब खे ई बेन वांगुर नाले सां न पुकारींदा कयो जीअं अवां हिक ॿिए खे नालनि सां सॾींदा आहियो, बल्कि मुझे हबीब खे सोहणनि अलकाबनि सां पुकारींदा।
बल्कि मुझे हबीब के सोनन अलका बनसा पुकारिंदा कयो मुझे हबीब के या नबी अल्लाह चाहिए पुकारिंदा कयो मुझे हबीब के या रसूल अल्लाह चाहिए पुकारिंदा कयो मुझे हबीब के या हबीब अल्लाह चाहिए पुकारिंदा कयो मुझे हबीब के या शफी अल मुज़निबीन चाहिए पुकारिंदा कयो मुझे हबीब के या रहमतल लिल आलमीन या राहतिल या राहतल आशिकीन या मुरादिल मुश्ताकीन चाहिए पुकारिंदा कयो या कुर्रत ऐनी फिदा का अब्बी व उम्मी या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह चाहिए पुकारन अर्ज करन अवां सच्चन गुलामन जो कम आहे अवां जी दुनिया आखिरत के सवाल मुझे हबीब जो कम आहे आका अलैहिस्सलातु वस्सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम की निदा सां पुकार आका अलैहिस्सलातु वस्सलाम की निदा सां पुकार कुरान और हदीस का साबित चार्ज क्यों सरकार के निदा सां पुकारन कुरान हदीस का साबित है सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम के या रसूल अल्लाह चाहिए निदा सां पुकारन जायज है सरकार के निदा सां पुकारन सहाबा कराम जे अमल खां साबित है सरकार के चार्ज क्यों सरकार के निदा सा पुकारन सहाबा कराम जे अमल खां साबित है आका अलैहिस्सलातु वस्सलाम के परे या वेजे खां पुकारन जायज है या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या हर्फ निदा है या रसूल अल्लाह में जेकी या इंदिया या हर्फ निदा है जेका करीबो बई बिन जेला इंदिया है अल्लाह ताला पांजे हबीब के हयातुन नबी बनायो है जो असा जा नबी तो मा चवा असा जा नबी तवा जो हयातुन नबी असा जा नबी जो हयातुन नबी असा जा नबी असा जा नबी हयातुन नबी वाज़े बुलंद जो असा जा नबी जो हयातुन नबी असा जा नबी असा जा नबी असा जा नबी जो हयातुन नबी चार्ज क्यों अल्लाह ताला पंजे हबीब के हयातुन नबी बनायो है सरकार के निदा सा अलग अलग थी पुकारन या जमा सा गड थी पुकारन सरकार के वेजे खा पुकारन या सरकार के परे खा पुकारन सरकार के निदा सा पुकारन हर तरह सा पुकारन जायज है चार्ज क्यों हर तरह सा पुकारन जायज है अल्लाह ताला पंजे हबीब के ईमान वारन जे जोर करीब वेझो करे छड़ियो आहे अल्लाह ताला पंजे हबीब के ईमान वारन जे जोर करीब वेझो करे छड़ियो आहे जड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम बेशक गैबदान नबी बेशक गैबदान कुरान अल्लाह जो कलामा कुरान अल्लाह ताला फरमायो बेशक गैबदान नबी मोमिनन के उनन जी जानन का भी जोर करीब वेझो आहे जरे सरकार मोमिनन के जानन खां भी करीब आहिन त सरकार हर जगह खां हर तरह सा वेझो या परे खां सरकार के निदा सा पुकारन ईमान वारन सच्चन गुलामन जो कम आहे उनन जे हर दर्द हर तकलीफ के दूर फरमायन आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो कम आहे पूछो अस्सलातो बाबा से बुलंद ता चवंदा हलो मां बुधंदो हला तवाजे इश्क मां बुधंदो हला इश्क सां तड़प सां चओ अस्सलातो बाबा से बुलंद वतन के परचम बढ़ायो
सलातो सलाम अलैका या रसूल अल्लाह, सलातो सलाम अलैका या हबीब अल्लाह, सलातो सलाम अलैका या नबी अल्लाह, अस्सलातो सलाम अलैका या नूर अल्लाह, अस्सलातो सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन। ला तजअलू दुआ अर्रसूल बैनकुम कदुआए बादिकुम बाद। अल्लाह ताला शाह फरमायो मुझे हबीब के इएं न पुकारींदा कयो जीअं अवां हिक ॿिए खे पुकारींदा आहियो। हिन आयत करीमा जे माता मुफस्सिरीन किराम निदाए या रसूल अल्लाह जो सबूत पेश कंदे लिखनि था तफसीर जलालैन वारो तफसीर चार कम तफसीर जलालैन वारो बुजुर्ग लिखे तो बल कूलू या नबी अल्लाह या रसूल अल्लाह। तफसीर जलालैन वारो बुजुर्ग लिखे तो सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम के हिय पुकारींदा कयो कीअं या रसूल अल्लाह या नबी अल्लाह चई पंहिंजे हबीब खे पुकारींदा कयो। ऐं तफसीर बेज़ावी वारो लिखे तो वला किन बिलकब हिल मुअज़्ज़म मिस्लु या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या नबी अल्लाह। तफसीर बेज़ावी वारो बुजुर्ग लिखे तो सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम के अजीम अलकाबन पुकारन लाजमी आहे। बुजुर्ग फरमाए तो या रसूल अल्लाह या नबी अल्लाह या हबीब अल्लाह चई पुकारन जरूरी आहे। ऐं तफसीर सावी वारो बुजुर्ग ऐं तफसीर सावी वारो बुजुर्ग लिखे तो जरा गौर कजो ला तनादू तफसीर सावी वारो बुजुर्ग अदब भी सेखारे रहियो आहे, मोहब्बत भी सेखारे रहियो आहे, मोहब्बत सां गॾु सरकार जो अदब भी सेखारे रहियो आहे। तफसीर सावी वारो बुजुर्ग फरमाए तो ला तनादूहु बिइस्मिही फतकूलू या मुहम्मद व बिकुन्नियतिही फतकूलू या अबुल कासिम बल नादूहु व खातबूहु बित्ताज़ीम व तकरीम व तौकीर बिअन यकूलू या रसूल अल्लाह या नबी अल्लाह या इमाम अल मुस्लिमीन। तफसीर सावी और बुजुर्ग लिखे तो सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम के नाले मुबारक सरकार के नाले मुबारक या मोहम्मद या कुन्नियत अबुल कासिम साहब न पुकारो बल्कि सरकार के तज़ीम तौकीर तकरीम निदा सा हिय पुकारींदा कयो कीअं या रसूल अल्लाह या नबी अल्लाह या हबीब अल्लाह चई सोनन अलकाबन सा पुकारींदा कयो। यानी साबित थियो त सरकार के निदा सा पुकारन जायज है, सरकार के निदा सा पुकारन जायज है, सरकार के वेझे खां
या परे खां पुकारन अलग अलग थी पुकारन या जमा सां गॾु थी पुकारन हर तरह सां पुकारन बाबा से बुलंद चओ जायज़ सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जो वसीलो वठी चार्ज कम सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जो वसीलो वठी सरकार के निदा सां पुकारन सरकार जे फरमान खां साबित है सरकार जे चार्ज कम बुध सरकार के निदा सां पुकारन सरकार जो वसीलो वठी दुआ करण सरकार जे फरमान खां साबित है हदीस पढ़ा इंशाअल्लाह जी असा सुन्नी पंहिंजे दिलबर नबी के निदा सां या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह जी पुकायूं था इंशाअल्लाह मां तोखे लिखी दिया वो वक्त भी ईंदो यही दो बंदे यो ही दो बंद यही दो बंद मां लिखी दिया मुझे अल्फाज याद कजो जी मुझा साईं असा तवा जे दिलबर नबी के या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह चाही निदा सां पुकारी नारे रिसालत नारे रिसालत बेशक सच मुझा साईं कने वो वक्त होयो कने वो वक्त होयो एकड़ा एड़ा भी टोला पैदा थिया हुआ के दौर में तो उन्हनि छा कयो लाड़काने में अची हुसैनी जमात साडड़ा फकीर उन्हनि जो अछूं दस्तारूं लाराए 5 दस्तारूं पारायो मां उन टाइम नंढो हुयम बचपन जो दौर हुयो उन्हनि जो कलर ॿियो हूंदो उन्हनि जो कलर ॿियो हूंदो असांजो अछो उहो ई नूरानी कलर त मां बचपन में चई छॾियो ऐं चवंदो ईंदो हुयम मां जो जंहिं हुसैनी जमा जो दस्तारियूं लाराए पंहिंजा रंग बरंगी दस्तार